क्लास 9 मज़मून रियाज़ी यूनिट 1 लेसन 14 एक्सरसाइज नंबर 1.3 मश्क 1-3। आऊं आहियां अवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। ॿारो पोइ सबक में असां रेडिकल्स एंड रेडिकेंट्स ऐं उन्हीअ जे प्रॉपर्टीज़ जे बारे में पढ़ी आया आहियूं। हिन सबक में असां एक्सरसाइज नंबर 1.3 खे सॉल्व कंदासीं। असांजो पहिरियों नंबर क्वेश्चन आहे आइडेंटिफाई रेडिकेंट एंड इंडेक्स इन द फॉलोइंग। हेठिन में मूल जे पाए ऐं मूल जी ॾिसणी जी सुञाणप करियो। पहिरियों नंबर सम आहे त क्यूब रूट ऑफ 5। अचो त हाणे असां इन खे सॉल्व कयूं। हाणे असां लिखंदासीं पहिरियों नंबर सम क्यूब रूट ऑफ 5 लिखंदासीं सॉल्यूशन। पहिरियों स्टेप सेम खणंदासीं साॻे तरीक़े वांगुरु। हाणे असांखे ख़बर हूंदो आहे जेको नंबर रेडिकल जे अंदरि हूंदो आहे असां उन खे चवंदा आहियूं उहो आहे रेडिकेंट यानी मूल जो पायो। हाणे असांखे एन जे यानी इंडेक्स उहो हूंदो आहे जेको असांखे ॿुधाईंदो आहे त हीउ कहिड़े क़िस्म जो मूल आहे, ॿियो मूल आहे, टियों मूल आहे, चोथों मूल आहे या पंजो मूल, सो ऑन अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते जेका इंडेक्स जी वैल्यू आहे उहा आहे 3। ठीकु आहे, उहो ही इंडेक्स यानी मूल जी ॾिसणी उहा आहे 3 ऐं रेडिकेंट जेको असां वटि आहे हिते उहो आहे 5 यानी कि ए जी जेका वैल्यू आहे उहा छा आहे, उहा आहे 5 हिते। त पोइ असां लिखंदासीं त हिते इंडेक्स इज इक्वल टू 3 रेडिकेंट इज इक्वल टू 5। रेडिकल त साइन आहे उहा तव्हांखे ख़बर हूंदी। अहिड़े तरीक़े सां इंडेक्स जी जेका वैल्यू आहे उहा आहे 3 ऐं रेडिकेंट आहे 5। हाणे तव्हां जेको आहे ॿियो नंबर सम पाण कजो। हिन में छा आहे, इंडेक्स जी वैल्यू आहे 4 ऐं रेडिकेंट जी वैल्यू घणी आहे, एक्स अपान वाई। हिकिड़ो न खणिजो सिर्फ़ु एक्स खणंदव या वाई न, हीउ एक्स अपान वाई जेको सॼो टर्म हिते पियो आहे न जेको फ्रैक्शन में आहे इहो सॼो टर्म जो रेडिकेंट आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे मां क्वेश्चन कहिड़ो सॉल्व थो कयां। हाणे क्वेश्चन नंबर जेको टियों आहे 3 खे मां हिते ॾिसां थो सॉल्व थो कयांसि। ऐं टियों नंबर सम असां लिखंदासीं हिते त एक्स स्क्वायर वाई इंटू जेड सॉल्यूशन साॻे तरीक़े सां। पर हिते आउं डायरेक्ट थो लिखांसि त हिन में छा थींदो त तव्हां पहिरियां जेको ही स्टेप आहे तव्हां पहिरियां ही स्टेप साॻियो लिखिजो। ही साॻियो स्टेप खणी हिते लिखिजो सॉल्यूशन, उनखां पोइ तव्हां लिखंदो इंडेक्स केतिरो अथसि, रेडिकेंट केतिरो अथसि। अहिड़े तरीक़े सां मां हिते डायरेक्ट थो सम खे सॉल्व कयां। त हिते इंडेक्स जेको आहे यानी 5th रूट आहे त इंडेक्स जेका वैल्यू आहे उहा आहे 5 यानी एन जी वैल्यू जेका बीहे थी हिते उहा आहे 5 ऐं रेडिकेंट जी जेका वैल्यू आहे उहा आहे एक्स स्क्वायर वाई जेड। हाणे ॾिसो तव्हां हिते इंडेक्स यानी कि एन जी जेका वैल्यू आहे उहा आहे 5 ऐं रेडिकेंट जी वैल्यू आहे एक्स स्क्वायर वाई जेड। हाणे असां वटि ही चोथों नंबर सम आहे। हिते तव्हां मथां मुंझो सही आहे त तव्हां चवंदो त हिते एन जी वैल्यू आहे ई कान। हाणे इहो मां कयां थो, बाक़ी हीउ तव्हां पाण करे छॾिजो। हिते इंडेक्स जी वैल्यू एन अथव ऐं रेडिकेंट जी वैल्यू आहे पी क्यू अपान आर। हाणे चोथों नंबर मां पाण थो कयां हिते। चोथों नंबर सम थो ॿुधाए त अंडर रूट ए इंटू बी सॉल्यूशन। पहिरियां असां साॻियो लिखंदासीं सही आहे, ए इंटू बी। हाणे हिते मां तव्हांखे ॿुधाए आयो आहियां त स्क्वायर रूट जे अंदरि छा हूंदो आहे, एन जी वैल्यू हूंदी आहे 2 पर उहा गिवन न आहे हूंदी, उहा अंडरस्टूड हूंदी आहे। सही आहे, उहा गिवन न आहे हूंदी छाकाणि जॾहिं असां हिन खे जॾहिं लिखूं था हिन में एक्सपोनेंशियल फॉर्म में त असां कीअं लिखंदासीं। अचो भला उनखे मां ईअं लिखी थो ॾेखारियां। हीउ छाजे बराबरि हूंदो आहे, हीउ बराबरि हूंदो आहे ए बी। जेकॾहिं असां लिखो एक्सपोनेंशियल फॉर्म में त थींदो ए बी 1/2। त सही आहे अहिड़े तरीक़े सां याने हिते स्क्वायर रूट जे अंदरि जेका एन जी वैल्यू हूंदी आहे उहा अंडरस्टूड हूंदी आहे। उहा घणी हूंदी आहे, उहा हूंदी आहे 2 ऐं जेको हिते रेडिकेंट आहे उहा आहे ए बी। उमेदु आहे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। हाणे मां हिन खे सॉल्व थो कयां। हिते लिखंदासीं इंडेक्स
इज इक्वल टू 2 एंड रेडिकेंड बराबर थींदो छाजे ए बी जे। अहिड़े तरीक़े सां सही आहे। इंडेक्स जी वैल्यू घणी आई 2 ऐं रेडिकेंड जी वैल्यू घणी आई उहा आई ए बी। हाणे सम बाक़ी कहिड़ो बचो 5 नंबर आहे। 5 नंबर जो मां हिते थोरो जवाबु जेको आहे उहो भला लिखी थो छॾियां, सॉल्व तव्हां पाण कजोसि। 5 नंबर थींदो वञी त हुते जेका आहे इंडेक्स जी वैल्यू घणी ईंदी, इंडेक्स जी वैल्यू 5 नंबर सम में ईंदी एन ऐं रेडिकेंड जी वैल्यू छा ईंदी, रेडिकेंड बराबर थींदो पी क्यू अपॉन आर। बारो तव्हांजी आसानी जे लाइ मूं लिखी छॾियो, मूं चयो त मथां तव्हां वरी मुंझो हिन में, त हिते जेका आहे न उहो हिन सम में एन जेको बीठो आहे न इहो इंडेक्स आहे, इंडेक्स बराबर एन थी वियो ऐं रेडिकेंड जी वैल्यू आहे उहा पी क्यू अपॉन आर। अहिड़े तरीक़े सां ऐं असांजो पहिरों नंबर क्वेश्चन बि सॉल्व थी वियो। बाक़ी हिकिड़ो सम रहियो, हिते तव्हां ही पाण करे छॾिजो, उहो आहे 2 नंबर सम। त हुते इंडेक्स जी वैल्यू आहे 4 ऐं जेका आहे रेडिकेंड जी वैल्यू आहे एक्स अपॉन वाई। हाणे क्वेश्चन नंबर 2 आहे ट्रांसफॉर्म द फॉलोइंग इनटू एक्सपोनेंशियल फॉर्म। चए थो त हेठियनि रेडिकल इज़हारनि खे एक्सपोनेंशियल फॉर्म में बदिलायो, यानी कि सघ वारी सूरत में जेको आहे न असांखे तब्दील करिणो आहे हेठियनि कंहिंखे जेके हीअ रेडिकल एक्सप्रेशन आहिनि, यानी कि रेडिकल फॉर्म आहिनि। त असां वटि हिते असांजो जेको पहिरों नंबर सम आहे उहो आहे √3/4 ऐं जे मथां पावर कुझु कोन्हे को ब्रैकेट ओवर आहिनि। हाणे लिखंदासीं सॉल्यूशन। त पहिरियां साॻियो स्टेप खणंदासीं 3/4 अहिड़े तरीक़े सां। पोइ असां लिखंदासीं हिते त 3/4 त एक्सपोनेंट छा बीहंदो, त हिते जेका असां वटि एन जी वैल्यू आहे उहा घणी आहे, उहा एन जी वैल्यू जेका हिते हूंदी आहे उहा अंडरस्टूड आहे 2। त पोइ जॾहिं असां इनखे बदिलाईंदा आहियूं छा खे, रेडिकल फॉर्म खे एक्सपोनेंशियल फॉर्म में, त पोइ उते जेको पावर बीहंदो आहे उहो थींदो आहे 1/n। त एन जी वैल्यू आहे 2, त पोइ असां लिखंदासीं हिते 1/2। अहिड़े तरीक़े सां असांजो पहिरों नंबर सम सॉल्व थी वियो। ॿारहों हाणे इन जो जेको एक्सपोनेंशियल फॉर्म थियो 3/4 पावर 1/2। हाणे असां क्वेश्चन नंबर जेको आहे ॿियों सॉल्व था कयूं। ॿियों नंबर क्वेश्चन आहे उहो। हाणे ॿियों नंबर क्वेश्चन आहे 2, इनखे पहिरियों मां लिखी थो वञां। ॿारहों हाणे हिते सम आहे त x/y पावर 5 5। हाणे ई सॉल्यूशन साॻियो स्टेप जेको आहे असां ही लिखियो, हाणे साॻियो ई आहे, को बि फ़र्क़ु कोन्हे। हाणे मां हिनखे हल कंदुसि, तव्हां ॾिसिजो। त हीअ थींदो त x/y पावर हाणे घणे थींदो, हू त थिए हा 1/2 पावर थिए हा, पर हाणे जेको आहे न त 5 जेको पावर हिते ऑलरेडी पियल आहे उहो 1 सां ज़र्ब थींदो आहे, त हूअं त थींदो 1 इंटू सॉरी ईअं न, हीअ थींदो 5 इंटू, हीअ थींदो 5 इंटू पावर 1/2। त पोइ हीअ बराबर थींदो त x/y पावर 5/2। इहो आंसर अथसि हिन जो। हाणे असां जेको आहे ॾिसो तव्हां हिनखे, त हिन जो जेको जवाबु आयो x/y पावर 5/2। हाणे असां जेको आहे 3 नंबर सम खे सॉल्व कंदासीं। 3 नंबर खे 3 नंबर सम थींदो ॿारहों। हाणे असां वटि 3 नंबर सम आहे त क्यूब रूट ऑफ y/x पावर -5 सही आहे। हाणे असां हिनखे हल कंदासीं। हाणे असां हिनखे डायरेक्ट हल कंदासीं, सॉल्यूशन वग़ैरह मां हिते नथो लिखां। थींदो ई त y/x पावर छा थींदो, हाणे हिते थींदो त -5/3। अहिड़े तरीक़े सां आंसर अची वियो। हाणे ही थी वञिजो आंसर y/x पावर -5/3। अहिड़े तरीक़े सां हाणे जेको आहे असां हिते ॾिसूं त 3 नंबर तव्हां पाण कजो, हीअ 3 नंबर न पर हीअ 4थों नंबर तव्हां पाण कजो, ऐं हीअ मां थो कयां 5 नंबर, वरी तव्हां 6 नंबर पाण कजो। मां हीअ अॻी स्लाइड ते 5 नंबर सम कंदुसि। 5 नंबर ॿारहों
हाणे असां 5 नंबर जेको सम आहे उन खे सॉल्व कंदासीं, उहो आहे 9th रूट ऑफ 27। त अचो त हाणे असां हिन खे सॉल्व कयूं। त असां लिखंदासीं सॉल्यूशन। त पहिरियां साॻियो स्टेप जीअं असां लिखंदा आहियूं हमेशह 27, हाणे हीअ आहे हिन जो 9th रूट। सही आहे। त छा थींदो हाणे, इन जी जेका इंडेक्स इहो आहे रेडिकेंड आहे उहो घणो आहे 27, ऐं इंडेक्स छा आहे उहा 9 आहे। पोइ असां छा लिखंदा आहियूं त 1/n, त पोइ थी वेंदो 1/9। हाणे 9th रूट ऑफ 27 जो जेको एक्सपोनेंशियल फॉर्म थो बीहे उहो थो बीहे 27 पावर 1/9। हाणे असां 7 नंबर पार्ट हल कंदासीं, उहो आहे त क्यूब रूट ऑफ 1/2 पावर m। अचो त हाणे असां हिन खे सॉल्व कयूं। हाणे हीअ थी वेंदो सॉल्यूशन। हाणे इन सम खे मां डायरेक्ट लिखांसि थो। सही आहे। हीअ थी वेंदो त 1/2 पावर m/क्यूब। हाणे हिन सम जो जेको आहे उहो एक्सपोनेंशियल फॉर्म थो बीहे 1/2 पावर m/3। सही आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे असां कंदासीं कओं नंबर सम, असां कंदासीं 9 नंबर सम। ॿारहों ही सम आहे क्यूब रूट ऑफ स्क्वायर रूट ऑफ 4/3। हाणे असां हिन खे सॉल्व कंदासीं। हीअ थींदो सॉल्यूशन। पोइ असां पहिरियां जो साॻियो सम लिखंदासीं त 4/3, इन जे मथां जेको पावर आहे उहो आहे 3। हाणे तव्हांखे प्रॉपर्टी हिकिड़ी यादि हूंदी, मूं तव्हांखे सेखारी प्रॉपर्टी, उहा प्रॉपर्टी उहा हुई त ॿारहों उहा प्रॉपर्टी हुई nth रूट ऑफ a बराबरि थी वियो छाजे a 1/mn। हाणे इनखे मां सही करे लिखां थो, त पोइ हाणे ही सम बराबरि थी वेंदो 4/3 पावर 1/3 इंटू 2। त पोइ ही बराबरि थी वेंदो 4/3 पावर 1/6। हाणे तवजो ॾिजो तव्हां। हाणे हिते ॾिसो, हाणे हिते जेको n जी जेका वैल्यू आहे, हिते ॾिसो n जी वैल्यू कोन्हे का न, त पोइ छा थी वेंदी 2 थी वेंदी। माना n जी वैल्यू हिते आहे 2 ऐं m जी वैल्यू आहे 3। त पोइ असां लिखंदासीं छाजे बराबरि थींदो a ते पावर 1/mn। त असां उहो हिन शइ खे, हिन जेको एक्सपोनेंशियल फॉर्म आहे हुनखे हिन कंडीशन में कंडीशन जे तहत लिखंदासीं, माना हिन फॉर्म में बदिलाईंदासीं। इहो थींदो 4/3 पावर 1/3 इंटू 2। m जी वैल्यू 3, 2 जी वैल्यू आई घणी, जेका n जी वैल्यू आई 2 ऐं m जी वैल्यू आई 3। त पोइ लिखंदासीं 4/3, ही पाण में मल्टीप्लाई थी वेंदा 4/3 पावर 1/6। अहिड़े तरीक़े सां। हाणे क्वेश्चन नंबर 3 आहे ट्रांसफॉर्म द फॉलोइंग इनटू रेडिकल फॉर्म। हाणे छा आहे त ही आहिनि असां वटि एक्सपोनेंशियल फॉर्म में, असांखे हिन खे छा करिणो आहे त रेडिकल यानी मूल वारे फॉर्म में असांखे बदिलाइणो आहे। सही आहे। त पहिरियों जेको सम आहे ही तमामु ईज़ी अथव। त ही आहे 7th रूट ऑफ 5/3 ऐं ॿियो बि ईज़ी अथव। इहो आहे त क्यूब रूट ऑफ ab पावर -2। हाणे मां कंदुसि 3 नंबर सम आहे जेको उहो 12। हाणे पहिरियों 3 नंबर जेको सम आहे उहो आहे त 5/7 पावर 3 होल पावर 5/7। त हाणे छा करिणो आहे, तव्हां पहिरियों स्टेप बि साॻियो लिखिजो हिते, उन खां पोइ अॻिते मां हाणे हल थो कयांसि। त असां इन खे लिखी सघूं था त 5/7 पावर 3 इंटू 5/7 इंटू 5/7। पोइ ही छाजे बराबरि थींदो, ही थींदो त 5/7। त ही जॾहिं 3 5 पाण में मल्टीप्लाई थींदा त उहो छाजे बराबरि थींदो, उहो बराबरि थींदो असां वटि 15/7। त हाणे ही जेको अपान में आहे न 1/n, n इंडेक्स खे ज़ाहिर कंदी आहे, यानी कि ही 7th रूट आहे। त पोइ असां हिन खे लिखी सघूं था त 5/7 होल पावर 15, इंडेक्स जेका आहे 7, यानी ही वञी बीठो सम त 7th रूट ऑफ 5/7 पावर 15। इहो बीठो हिन जो आंसर 12। हाणे असां वटि आहे चोथों नंबर सम b/a होल पावर m/n। सॉल्यूशन पहिरियों स्टेप साॻियो लिखंदा आहियूं असां, उहो लिखियोसीं। त हाणे असां हिन खे जेको आहे उहो रेडिकल फॉर्म में बदिलाईंदासीं। लिखंदासीं असां त b/a, हाणे हिते जेको पावर आहे हिते थींदो m। हाणे ही जेको 2 आहे असांखे उहो ॿुधाए थो त इंडेक्स जी वैल्यू खे, त ही आहे स्क्वायर रूट।
त पोइ असां हाणे हिन खे पढ़ंदासीं त स्क्वायर रूट ऑफ बी अपॉन ए पावर एम जेको आहे उहो जो रेडिकल फॉर्म आहे कंहिंजो इन चौथे नंबर सम जो। बाक़ी हाणे असां वटि आहे 5 नंबर सम। ॿारो हाणे असां वटि 5 नंबर जेको सम आहे उहो आहे त 11/3 इंटू 12/3 होल पावर 1/5। हाणे ही जेका आहे त उहा अथव ही वॾी ॾिंगी अथव, अंदरि ही नंढी ॾिंगी आहे। वॾी ॾिंगी शुरू, लेकिन मां इहो सॼो कोन थो पढ़ां, सही आहे। अहिड़े तरीक़े सां त हाणे मूंखे हिन खे छा करिणो आहे, हिन खे रेडिकल फॉर्म में बदिलाइणो आहे। अचो त हाणे हिन खे शुरू करियूं। हाणे ही जेको पहिरियों स्टेप साॻियो लिखी छॾिजो। हाणे मां सम खे मटायां थो। हीअ थींदो वञी 11/13 12/13 ऐं हिन जो रूट आहे 5। सही आहे। त जवाब असां छा वेठो त 5th रूट ऑफ 11/13 इंटू 12/13। ही हिन जो जेको आहे हिन जो थियो रेडिकल फॉर्म। अहिड़े तरीक़े सां ॿारो मां बार तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त ही जेको अपान में जेका वैल्यू हूंदी आहे न पावर में, उहा असांखे इंडेक्स खे ज़ाहिर कंदी आहे। बाक़ी जेका हुनजी जेका न्यूमरेटर में जेका वैल्यू हूंदी आहे उहो पावर हूंदो आहे रेडिकेंट जो। इहा ॻाल्हि तव्हां पंहिंजे ज़हन में रखी छॾिजो। सही आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां अॼु जो लेक्चर पूरो थियो। वरी मिलंदासीं नए लेक्चर में। तेसीं ताईं अलविदा।